मौजूद सामीन वॉइस ऑफ इंडस्ट्री पारां आवा सभिनी खे भलीकार आऊं आहियां आवाज़ो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तो अॼु असां सिलसिले ॿारनि जी दुनिया हेठि सिंधु दरिया जी कहाणी जो उनवान सां शमशेर हैदरी जो नंढड़ो नज़म आवाज़ जे अॻियां पेश करे रहिया आहियूं, जेको यकीनन असांजे ॿारनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं असांजो हीउ प्रोग्राम पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइजो त जीअं हू पंहिंजी सिंध धरतीअ जे सिंधुअ जी कहाणीअ खे सम्झी सघनि। सिंधुअ जी कहाणी, ऐं मुंहिंजा प्यारा पुटड़ा, ऐं मुंहिंजी प्यारी न्याणी, अच मां ॿुधायां सिंधुअ जी कहाणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी मशहूरु आहे जेका जग में नदियुनि जी राणी। सदियुनि खां आहे क़ाइम हिन ॾे जी दयाणी, तहज़ीब खां बि झूनी, तारीख़ खां बि पुराणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी। सिंधुअ जी सीर में ॾिस कीमियागरीअ जी कुदरत, मिटीअ बि सोन आहे, पाणी बि आहे अमृत। ॼाई हिमालया जी आहे केॾी न सियाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी। बर्फ़नि जी शाहज़ादी कैलाश में कुॾे थी, झरननि में कीअं थी झूमे, जबलनि खे कीअं थुॾे थी। हूअ मानसरोवर में केॾी न हुई निमाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी। लद्दाख खे लताड़े गिलगत खां आई हुनज़ा, लद्दाख खे लताड़े गिलगत खां आई हुनज़ा। जबलनि जी जान झोरे पत्थर कयाई पुरज़ा, बेहद बुलंदियुनि तां कश्मीर ॾांहुं उॾाणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी। कश्मीर खां जो निकिती पंजाब ॾे उॾामी, कश्मीर खां जो निकिती पंजाब ॾे उॾामी। पंजनि नदियुनि अदब सां डोड़े ॾिनी सलामी, हाणे हले थी सिंध ॾे छा टोर आ शहाणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी। धरतीअ जी सारी ख़ुशबू सिंधुअ में जा समाए, धरतीअ जी सारी ख़ुशबू सिंधुअ में जा समाए। कदमनि में सिंध जी साह आणे उन ई पुॼाई, हर जीअ में जान आई, हर साह सग माणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी। कश्मीर खां कराची सिंधुअ जी मौज मस्ती, कश्मीर खां कराची सिंधुअ जी मौज मस्ती। सागर अंदरि अचो थी पंहिंजी विञाए हस्ती, हेॾे सॼे सफ़र जी थी ख़ैर सां पुॼाणी। सिंधुअ जी ॿुध कहाणी, सिंधुअ जी ॿुध कहाणी। दोस्तो अॼु असां अव्हां जे अॻियां पेश कयोसीं शमशेर हैदरी जो ख़ूबसूरत नज़म सिंधुअ जी कहाणी। दोस्तो असांजी नंढड़ी क्लिप आहे, पर हीअ क्लिप निहायत ई अहम आहे, छाकाणि जो हिन वक़्तु जॾहिं सिंधु दरिया जे मथां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ हरबा हलाए डैम अॾण जूं साज़िशूं थियनि पियूं, उन वक़्त ते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे बि पंहिंजे सिंधु दरिया मुतलिक़ ॿुधायूं, पंहिंजे सिंध जी सुञाणप करायूं, पंहिंजे सिंध जे वसीलनि जी मालिकीअ जो उन्हनि जे ज़हन में विझूं, त जीअं हू जीअं जीअं जे उमिरि में वॾा थींदा वञनि त उन्हनि खे पंहिंजे सिंध धरतीअ सां, पंहिंजे सिंधु दरिया सां, पंहिंजे वसीलनि सां हिकिड़ी उनसियत पैदा थींदी रहे, हिकिड़ो इश्क जेको आहे उन्हनि जे ज़हन में उमिरि सां गॾु वधंदो ऐं विझंदो रहे। दोस्तो असांजी नंढड़ी वीडियो अव्हांखे पसंदि अचे त हिनखे वधि खां वधि शेयर करियो, ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो ऐं असांजो साथ ॾिजो। ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त।